अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं गवर्नमेंट कॉलेज यूनिवर्सिटी हैदराबाद में जेको 2024 जो एडमिशन्स अनाउंस थी चुकिया आहिनि उन्हनि जे बारे में। गवर्नमेंट कॉलेज यूनिवर्सिटी में डिफरेंट डिग्री प्रोग्राम्स में अंडर ग्रेजुएट 4 इयर्स BS डिग्री प्रोग्राम जो एडमिशन्स अनाउंस थी चुकिया आहिनि, जंहिंमें तव्हां अप्लाई करे सघो था। ही डिफरेंट डिग्री प्रोग्राम्स आहिनि जंहिंमें BS बॉटनी आहे, बिजनेस एडमिनिस्ट्रेशन आहे, केमिस्ट्री आहे, बायोकेमिस्ट्री आहे, माइक्रोबायोलॉजी आहे, बायोटेक्नोलॉजी आहे, कंप्यूटर साइंस आहे, B.Ed ऑनर्स आहे, BS इंग्लिश आहे, BS उर्दू, सिंधी, पॉलिटिकल साइंस, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, BS मैथमेटिक्स आहे, BS आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे, BS डेटा साइंस आहे, BS फिजिक्स ऐं ज़ूलॉजी आहे। इन में अप्लाई करण जे लाइ जेको एलिजिबिलिटी क्राइटेरिया आहे उहो तव्हांजी इंटरमीडिएट क्लियर हुजे, प्री मेडिकल, प्री साइंस, कॉमर्स, तव्हां कंहिं बि डिसिप्लिन में अगरि तव्हांजी इंटरमीडिएट या O लेवल तव्हांजी क्लियर आहे तव्हां अप्लाई करे सघो था। इन में अप्लाई करण जे लाइ जेके जनरल इंस्ट्रक्शंस ॾिना विया आहिनि उन में सभिनी खां पहिरियां तव्हांखे ऑनलाइन पोर्टल ते वञी पाण खे रजिस्टर करणो पवंदो ऐं उन में तव्हांखे चालान मिलंदो। उहो चालान पे करे ऐं तव्हां पंहिंजो फॉर्म फिल करे एंट्री टेस्ट जे लाइ एलिजिबल थी वेंदा। इन जेके इम्पोर्टेंट डेट्स आहिनि, ऑनलाइन रजिस्ट्रेशन स्टार्ट थी चुकी आहे 19 नवंबर 2023 खां, जंहिंजी लास्ट डेट आहे 3/11/2023 ताईं तव्हां ऑनलाइन अप्लाई करे सघो था। ऐं उन खां पोइ जेको आहे तव्हांजी 19/11/2023 ते तव्हांजी प्री एंट्री टेस्ट थींदी तव्हांजी बैचलर्स डिग्री प्रोग्राम जी। डिफरेंट स्कॉलरशिप्स ऑफर कयूं वेंदियूं आहिनि स्टूडेंट्स के गवर्नमेंट कॉलेज यूनिवर्सिटी हैदराबाद तरफ़ां, जंहिंमें बेनज़ीर अंडर ग्रेजुएट स्कॉलरशिप आहे, सिंध हेक मेरिट स्कॉलरशिप आहे, पाकिस्तान बैतुल माल स्कॉलरशिप आहे, स्टूडेंट फाइनेंशियल एड GC यूनिवर्सिटी हैदराबाद जी स्कॉलरशिप आहे, मेरिट स्कॉलरशिप, ईअं ॿियूं कोर्स वारियूं स्कॉलरशिप जेके नीडी कैंडिडेट्स आहिनि उन्हनि जे लाइ अवेलेबल आहिनि। इन में अप्लाई करण जे लाइ तव्हां ही जेका एडमिशन वारी वेबसाइट ॾिनल आहे इन ते वेंदा, admissions.gcuh.edu.pk। जीअं ई तव्हां इन ते वेंदा तव्हांखे ही फॉर्म मिलंदो। अगरि तव्हां ऑलरेडी अकाउंट क्रिएट करियो आहे तव्हां लॉगिन कंदा, ऐं अगरि तव्हांजो अकाउंट क्रिएट न आहे थियल तव्हां हिते क्रिएट एन अकाउंट ते क्लिक कंदा। तव्हां क्रिएट एन अकाउंट ते क्लिक करे हिते पंहिंजा पर्टिकुलर्स फिल कंदा, जेके बि तव्हांजो नेम आहे, फादर नेम आहे, CNIC, मोबाइल नंबर, ऐं तव्हां हिते पासवर्ड क्रिएट करे रजिस्टर कंदा। जीअं ई तव्हां ही डेटा ॾींदा पंहिंजी ऐं रजिस्टर ते क्लिक कंदा त तव्हांजो अकाउंट क्रिएट थी वेंदो ऐं पोइ तव्हां हिते लॉगिन ते अची लॉगिन कंदा। ही NIC ऐं तव्हां पंहिंजो पासवर्ड जीअं ई लॻाईंदा तव्हांजो लॉगिन थी वेंदो। फर्स्ट स्टेप आहे जनरेट चालान। जीअं ई लॉगिन थियण खां पोइ तव्हां चालान जनरेट कंदा ऐं तव्हांजो चालान जनरेट थी वेंदो। ही ॾिसो चालान जनरेट थी वियो आहे। इहो चालान तव्हां पे करे ऐं पोइ तव्हां पंहिंजा स्टेप 2, 3 फर्दर फॉलो कंदा। जेसिताईं तव्हां चालान न पे कंदा तव्हांजो फॉर्म अॻिते फर्दर फिल न थींदो। उमीद था कयूं तव्हांखे इन्फॉर्मेशन मिली वई हूंदी गवर्नमेंट कॉलेज यूनिवर्सिटी हैदराबाद में जेके एडमिशन्स आयूं आहिनि उन्हनि में अप्लाई कीअं कजे। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो वहां ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।